नाज़रीन, बदीन इंतजामिया पारां तूफ़ान जे रेड अलर्ट जारी करण बाद साहली पट्टी जो 0 पॉइंट ते माहीगीरनि पंहिंजियूं ॿेड़ियूं किनारे लगाए छॾियूं आहिनि। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था दीदार हुसैन मलाह जी हीअ रिपोर्ट। साहिली पट्टी समेत 0 पॉइंट अहमद राजो ते इंतजामिया पारां तूफ़ान जे रेड अलर्ट जारी करण बैदि 0 पॉइंट ते माहीगीरनि पंहिंजियूं ॿेड़ियूं किनारे ते लॻाए छॾियूं। माहीगीरनि जो चवणु हो त हिते असांजी वॾे में वॾी माहीगीर बस्ती आहे, जेका कुझु ॾींहंनि खां बेरोज़गारी वारी सूरत हाल मां गुज़री रही आहे। असीं बदी इंतजामिया खे अपील था करियूं त असांजी वाहिर कई वञे ऐं असांखे राशन ॾिनो वञे। वधीक हिननि सां ॻाल्हाईंदासीं त हिननि जो छा 0 पॉइंट में आहियूं ऐं असांजा कुझु माहीगीर माण्हू जेके दरिया जे अंदरि विया आहिनि। अचानक ये तूफ़ान जे बारे में ॿुधायो वियो आहे। कुझु कश्तियूं किनारे ते लॻियूं आहिनि, कुझु किनारे खां दरिया जे अंदरि बि आहिनि। जी इंतजामिया खे असांजी गुज़ारिश आहे, महिरबानी करे ऐं असांजो राशन जो बि बंदोबस्तु कयो वञे ऐं असांजे काफ़ी हिते मकान आहिनि, तक़रीबन में 700-800 घर बि आहिनि। अचानक जे तूफ़ान जे बारे में ॿुधायो वियो आहे। साहब बि आयो, काफ़ी हुया, असांखे उन उहिदनि जी मालूमात न आहे कहिड़े उहिदे जा हुया, काफ़ी आया हिते रेंजर जी तरफ़ां। 0 पॉइंट ते जाती साल इलाइक़ो आहे। हिते असांखे ज़रूरत कान्हे पाणीअ जी, या का शइ जी ज़रूरत कोन्हे का। समुंड माण्हू वञे थो, हिन महिल अचे थो, बेरोज़गार लॻा पिया आहियूं। लॉकडाउन लॻो पई आहे, इन असांखे महिरबानी करे हुकूमत खे चऊं था त असांखे मदद करे। ॻोठ असांजे 2003 में घर आहे, इहा असां लाइ मदद करे, जंहिं करे असांखे उनजे शुक्रगुज़ार वज़ीर आज़म ते महिरबानी इमरान खान खे बि चऊं था, मुराद शाह खे बि चऊं था त असां 0 पॉइंट वारा जेके असांखे ॾिसे अचे त असां एॾी तकलीफ़ में आहियूं जंहिंमें असांखे को बि सहारो कोन्हे। कम 300 ॿेड़ियूं आहिनि, 300 मां सभु वापसि आहिनि, बाक़ी 20-25 ॿेड़ियूं न पोइ आहिनि। तूफ़ान जे ख़तरे में ईंदियूं, सुभाणे अची वेंदियूं ऐं असीं जॾहिं आणंदा आहियूं त पोइ खाईंदा आहियूं। असांखे ॿियो कुझु बि कोन्हे को। असांखे सरकार इमदाद करे, महिरबानी करे असांखे कुझु ॾिए। ऐं अञा ॿुधाइनि पिया 21 तारीख़ ते 5 ॾींहं 8 पहिरीं बि वेठा आहियूं। लॉकडाउन बि लॻी पई आहे, शिकार बंदि आहे, मार्केट बंदि आहिनि। असांखे कुझु ॾियनि, अञा 8-10 ॾींहं ॿिया बि थींदा। असांखे कुझु महिरबानी करे कुझु असांखे मिले। कैमरामैन ज़ुबैर कुसो सां दीदार हुसैन मल्लाह, मेहरान टीवी न्यूज़ बदीन।